मजदूर जी त मेहनत मां भोतार खणन मुनाफ़ो, मजदूर जी त मेहनत मां भोतार खणन मुनाफ़ो, ही गुज़रा करे तो मुश्किल ज़रदार खणन मुनाफ़ो। मजदूर जी त मेहनत मां भोतार खणन मुनाफ़ो, ही गुज़रा करे तो मुश्किल ज़रदार खणन मुनाफ़ो। फिर त मजबूर माउ लोढ़िया बचड़ा पंहिंजा हथनि सां, मजबूर माउ लोढ़िया बचड़ा पंहिंजा हथनि सां, इंसान को ॾिसे ही किरदार खणन मुनाफ़ो। मजदूर जी त मेहनत मां भोतार खणन मुनाफ़ो, ही गुज़रा करे तो मुश्किल ज़रदार खणन मुनाफ़ो। ॾींहं राति पघर वाहे बचड़ा ॾिसे बुखारा, ॾींहं राति पघर वाहे बचड़ा ॾिसे बुखारा, वहशी वॾेरा ज़ालिम कमदार खणन मुनाफ़ो। मजदूर जी त मेहनत मां भोतार खणन मुनाफ़ो, ही गुज़रा करे तो मुश्किल ज़रदार खणन मुनाफ़ो। हरदम करे तो दाऊं हित ही अटेल अटेल आहे, हरदम करे तो दाऊं हित ही अटेल अटेल आहे, न कोई दाद करे तो सरदार खणन मुनाफ़ो। मजदूर जी त मेहनत मां भोतार खणन मुनाफ़ो, ही गुज़रा करे तो मुश्किल ज़रदार खणन मुनाफ़ो। ॻाल्हियूं वञूं त हर को हिन लाइ हिते करे थो, ॻाल्हियूं वञूं त हर को हिन लाइ हिते करे थो, मुश्किल में ॾे न कोई सहकार खणन मुनाफ़ो। मजदूर जी त मेहनत मां भोतार खणन मुनाफ़ो, ही गुज़रा करे तो मुश्किल ज़रदार खणन मुनाफ़ो। शाइर अदीब लेखक सब पंहिंजो नूर लिचो आहिनि, शाइर अदीब लेखक सब पंहिंजो नूर लिचो आहिनि, मेहनत वेचारा कनि ही फनकार खणन मुनाफ़ो। मजदूर जी त मेहनत मां भोतार खणन मुनाफ़ो, ही गुज़रा करे तो मुश्किल ज़रदार खणन मुनाफ़ो। आख़िर में त इंसाफ़ जी रसी हिते टुटी पई क़सीमा, इंसाफ़ जी रसी हिते टुटी पई क़सीमा, छा दर्द चई ॿुधायां मुर्दार खणन मुनाफ़ो। मजदूर जी त मेहनत मां भोतार खणन मुनाफ़ो, ही गुज़रा करे तो मुश्किल ज़रदार खणन मुनाफ़ो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।